सिंध बचायो कमेटी समूरी सिंध के आफ़त सिटियल करार ॾियण जो मुतालबो कंदे चयो आहे त LBOD जहिड़े नुक़सानकार मनसूबे खे बंदि करे नओं मनसूबो जोड़ियो वञे। सिंध बचायो कमेटी जो इजलास सैयद जलाल महमूद शाह जी तरफ़ थिए थियो, जंहिंमें SUP मरकज़ी अॻवान शाह महमूद शाह, जीए सिंध कॉमपरस्त पार्टीअ जे चेयरमैन कमर भट्टी, बैरिस्टर मुजीब पीरज़ादे, बैरिस्टर ज़मीर घुमरे, जसकम अॻवान इलाही बख़्श बुकक ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में बरसात सबबि सिंध में थियल नुक़सान ऐं जसकम चेयरमैन बशीर क़ुरैशी जी गिरफ़्तारीअ वारे मामले ते पिणु गौर वीचार कयो वियो। इजलास में अॻवाननि जो चवणु हो त बशीर क़ुरैशी जी गिरफ़्तारीअ वारे वाक़िए जी मज़मत कनि था, जॾहिं त बरसात जी तबाहीअ तां ध्यानु हटाइण लाइ सुप्रीम कोर्ट ॾांहुं करण जी साज़िश आहे। इजलास दौरान अॻवाननि मुतालबो कयो त समूरी सिंध खे आफ़त सिटियल करार ॾियण ऐं LBOD जहिड़े नुक़सानकार मनसूबे खे बंदि करे पाणीअ जी नेकाली लाइ नओं ज़रियो ठाहिण जो मुतालबो कयो। उन्हनि चयो त LBOD ज़रिए थींदड़ नुक़सान जा ज़िम्मेवार आपाशी अमलदार आहिनि, तंहिं करे खेनि सख़्तु सज़ा ॾिनी वञे। सिंधनि चवणु हो त बदीन, नवाब शाह, सांगड़ ऐं मीरपुर ख़ास जे मुतासिरीन जी बहालीअ लाइ जोगा इंतज़ाम कया वञनि ऐं खेनि कराची, हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं मुंतक़िल करणु ज़रूरी सामान पिणु ॾिनो वञे। अॻवाननि चयो त हू सुप्रीम कोर्ट जे मुख़्तसिर फ़ैसिले जी आजियां कनि था ऐं अहिड़े फ़ैसिले सां आइन जी बालादस्ती क़ाइमु थी सघंदी।